नाज़रीन हेडलाइन समाटी अहम ख़बर अवां ॾींदाल त नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो त इमरान हुकूमत 4 सालन में इंतकाम वठण खां सवाइ कुझु नाहे कयो। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे ॾोहनि जी फ़हरिस्त डिघी आहे, खेसि रुपए जो हिसाब ॾियणो पवंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान होश विञाए वेठो आहे। संदसि हालत ॾिसी मुशर्रफ यादि अची वेंदो आहे। इमरान ख़ान ज़हनी तौर ते मफ़लूज थी वियो आहे, खेसि वज़ीर आज़म हाउस जे कमरे में बंदि करणु घुर्जे। अवां खे अहम ख़बर ॾियो पिया। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान हुकूमत 4 सालन में इंतकाम वठण खां सवाइ कुझु नाहे कयो। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे ॾोहनि जी फ़हरिस्त डिघी आहे, खेसि रुपए जो हिसाब ॾियणो पवंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान होश विञाए वेठो आहे। संदसि हालत ॾिसी मुशर्रफ यादि अची वेंदो आहे। इमरान ख़ान ज़हनी तौर ते मफ़लूज थी चुको आहे, खेसि वज़ीर आज़म हाउस जे कमरे में बंदि करणु घुर्जे। संदसि चवणो हो त असां ते तनक़ीद थींदी हुई पर कंहिंखे जेल न मोकिलियो। इमरान ख़ान मुखालिफ़नि लाइ इदारनि खे इस्तेमाल कयो। संदसि चवणु हो त जज बार बार नेब खां सबूत घुरिया, नेब वटि जे सबूत हुजनि हा त पेश कनि हा। नून लीग जी नायब सदर जो चवणु हो त इंसाफ़ में देर जो मतिलब इनकार ई आहे। हुन चयो त इमरान ख़ान खे तनक़ीद बर्दाश्त करण जो हौसलो रखणु घुर्जे, खेसि ₹1 जो हिसाब ॾियणो पवंदो। संदसि चवणु हो त इमरान ख़ान मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। मुल्क हाणे सिलेक्टेड खे बर्दाश्त नथो करे सघे, खेसि ₹1 जो हिसाब ॾियणो पवंदो।